पासे वाखे ॿुधाईंदा आलू पिथोर जे मेघवाड़ पाड़े जो रहवासी पीपी जियालो परागू मेघवाड़ काफ़ी अरसे खां बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। संदसि घर में कमाइण वारो केर बि नाहे, जंहिं करे संदसि घर भाती फाकाकशी जो शिकार आहिनि। रिपोर्ट कर रहा है गुलाम कदर आरिसर। पिथोरे वेझो मेघवाड़ पाड़े जो रहवासी पोरियत पिरागो मेघवाड़ जेको गच अरसे खां बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। संदसि घर में कमाइण वारो केर बि नाहे। संदसि घर वारा फाकाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। बीमार पोरियत ऐं संदसि घर भातिन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बिस्तरे ते कॉम्पीस में बड़ा बहुत नवाब साहब के सूबा जी इन्हनि के साईं सरदारी शाह के होॾां आटको सेठ हाजी अब्दुलक या ही जेके केर बि कोन आया। हींअर बीडी जी इलेक्शन हुई, उहो बि राठी साहब वाइस चेयरमैन हू, तारक साहब चेयरमैन साहब, इहे सभु केरु अञा ताईं केरु असां पुछणु केरु कोन आयो। अञा कुझु न कुझु विक्रम कुझु न कुझु मिड़े अटो ॾिनो असांखे, माना उनजी महिरबानी। हाणे महिरबानी करे किथे न किथे जुगाड़ करियो असांजो। मदद करो के असर सां मां धणी न ठीकु आहियो कोन्हे, माना खिरियो आहे, वरी टंग भॻी आहे, 4 जॻह ते असां वटि पैसो कोन आहे, छोकिरा वीचारा बेरोज़गार आहे। असांजो को न को हमत करो, जेको असां न ॾियो। जे अस्पताल में दाख़िल करो अव्हां जी मर्ज़ी, ऐं घर हाणे ॾेखो, ॾोकरे न हाणे ॾेखो, कूड़ी ॻाल्हि आहे कोन। जे थिए सघे त करो, न थिए सघे त बसि अलाह दे। गरीब माण्हू सफ़ा मिसकीन असां माना 2 लख डॉक्टर मंगे था, असांजो त पैसा आहे कोन जेको वरी माना टंग जो इलाजु कराए सघां। असां मदद करे ही उहो जियालो आहे जे समूरी जमार पीपल्स पार्टी खे अर्पे छॾी आहे। हिन वक़्तु हू ज़िंदगी जा ॾींहड़ा आङिरियुनि ते ॻणींदो रहे थो। वारसनि चूंडियल नुमाइंदनि MNA नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर ऐं सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह ऐं ॿियनि वसवारनि खां अपील कंदे घुर कई त असांजे पीउ जो सरकारी ख़र्च ते इलाजु कराए असांजी माली मदद कई वञे त जीअं असांजी परेशानी ख़तमु थी सघे। कैमरामैन सुमेर कादिर सां गॾु गुलाम कादिर आरिसर, आवाज़ टीवी न्यूज़ पिथोरो।